नाज़रीन, ख़बर आहे ईरान जे मैदान मां नापरकोट बरसाकोट मीरल खान जाफ़री में अली मर्दान जाफ़री ऐं शामोर शेख जी ज़ेर निगरानी में क्रिकेट टूर्नामेंट कराई वई। टूर्नामेंट में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे 12 क्रिकेट टीमुनि हिसो वरितो। क्रिकेट टूर्नामेंट हिकु हफ़्तो जारी रही। क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल साईं बख्श 11 ऐं पीटीआई टाइगर्स विच में खेॾियो वियो। साईं बख्श 11 पहिरियां टॉस खटे बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। मुक़ररु 8 ओवरनि में 10 विकेटनि जे नुक़सान ते 96 रन्सूं ठाहे मुख़ालिफ़ टीम खे 97 रन्सुनि जो टारगेट ॾिनो। पीटीआई टाइगर्स मिलियल टारगेट आख़िरी ओवर में आख़िरी बाल ते बैटर इमामुद्दीन जाफ़री छक्को हणी पंहिंजी टीम खे फाइनल में सो भॼी हारी। फाइनल मैच जे महिमान ख़ासि अली बख्श जाफ़री, अब्दुल समी जाफ़री, मंज़ूर जाफ़री, उस्ताद अरसला जाफ़री, उस्ताद अली नवाज़ जाफ़री फाइनल जे फातिह टीम ऐं कामयाब खिलाड़ियुनि में इनाम तक़सीम कया। फातिह टीम जे कप्तान मुनीर अहमद जाफ़री, वाइस कप्तान अब्दुल रशीद जाफ़री खे विनिंग इनाम ऐं लूज़र कप्तान साईं बख्श जाफ़री खे रनर इनाम, जावेद अहमद जाफ़री खे मैन ऑफ द मैच ऐं सोजरे जाफ़री खे मैन ऑफ द सीरीज़ जो इनाम पुट ॾिनो।